नए माली साल जी बजट अॼु पेश कई वेंदी। बजट जी मंज़ूरी लाइ वफ़ाक़ी काबीना जो इजलास जी तलब। सोलर पैनलनि, स्टेशनरी ऐं स्टॉक मार्केट टैक्स बरक़रार रखण जो फ़ैसिलो। मुल्की मईशत जो काथो 133.8 ट्रिलियन रुपयनि ताईं पहुचाइण जो बि टारगेट मुक़ररु। हुकूमत तरफ़ां नए माली साल महांगाई जी शरह 8.2% मुक़ररु। महांगाई 7.1% रहण जो इम्कान। GDP में 13.4% इज़ाफ़े जो टारगेट मुक़ररु करण जी तजवीज़। क़ौमी आमदनी 153 ट्रिलियन रुपयनि खां वधीक मुक़ररु करण जी तजवीज़। हुकूमत मुआशी तरक्की जो टारगेट हासिल करण में नाकाम। टैक्स उगाड़ियुनि, नाणे वाध ऐं बेरोज़गारी में इज़ाफ़ो। मुआशी तरक्की जी शरह 3.7 बरक़रार। करंट अकाउंट खसारे में घटिताई। हुकूमत इक़्तिसादी गैर यकीनी बोर्ड तोड़े रेस्क्यू ऐं रिलीफ जे चैलेंजनि खे मुंहुं ॾियण में कामयाब। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब क़ौमी इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट पेश करे छॾी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो चवणु आहे त आलमी सतह ते गैर यकीनी सूरतहाल सबबि मईशतुनि खे नुक़सान पहुतो आहे। अमरीका तरफ़ां मुख़्तलिफ़ मुल्कनि ते टैरिफ लागू करण सबबि गैर यकीनी सूरतहाल पैदा थी आहे। हुकूमत बहराननि खे मुंहुं ॾियण में कामयाब थी वई आहे। पाकिस्तानी मईशत जो काथो $452 अरब खां वधी वियो आहे। मुल्क में 39,000 नयूं कंपनियूं रजिस्टर्ड थियूं आहिनि। हुकूमत बोर्ड जी सूरतहाल सबबि मुआशी चैलेंजनि खे मुंहुं ॾिनो आहे। टैक्स उगाड़ी में 11.3% इज़ाफ़ो रिकॉर्ड कयो वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप तरफ़ां ईरान ख़िलाफ़ तय कयल अॼोका हमला मुलतवी करण जो ऐलान। संदसि चवणु आहे त लाॻापियल धुरनि तरफ़ां कतई नुक़्ता मंज़ूर कया विया आहिनि। पाकिस्तान, इसराइल, सऊदी अरब, क़तर, मिस्र, तुर्किया ऐं बहरीन सफ़ारती मुआहिदे जी मंज़ूरी ॾिनी आहे। अॼु ईरान ख़िलाफ़ तय कयल हमला ऐं बमबारी खे मुलतवी कनि था। ईरानी आला क़यादत सां ॻाल्हियुनि बाद हमला मुलतवी कया विया। मुआहिदे ते सही ऐं हंध जो ऐलान तुर्त कयो वेंदो। बाज़ाब्ता मुआहिदे ताईं सामूरी नाकाबंदी बरक़रार रहंदी। जंग में सरेंडर ईरान न पर अमरीका खे करणो पवंदो। अमरीका खे अगराई जे जवाब में सख़्तु ऐं दर्दनाक जवाबु ॾिनो वेंदो। गैर क़ानूनी ऐं ख़तरनाक हमलनि जे नतीजे जी ज़िम्मेवारी अमरीका ऐं हमलनि में शामिल हर धुर ऐं मददगार ते लागू हूंदी। ईरान पाकिस्तान आज़ाद कश्मीर बाबति भारतीय इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। परॾेही आफ़ीस जे तर्जुमान ताहिर इंदराबी जो चवणु आहे त आज़ाद कश्मीर बाबति भारतीय इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। भारत हल तलब मामलनि तां ध्यानु हटाइण जी कोशिशि करे रहियो आहे। भारत आलमी सतह ते तकरारी इलाइक़ो क़बूल थियल आहे। भारतीय आबी अगराई ॾखण एशिया जे अमुन खे ख़तरे में विझी छॾींदी। विच ओभर में हिकु दफ़ो ॿीहर छिकताण ते ॻणती आहे। धुरनि खे जंगबंदी ते अमल कंदे ॻाल्हियुनि ज़रिए मसइला हल करणु घुरिजनि। फील्ड मार्शल सैयद आसमुनी सां तुर्क सामूरी फ़ौज जे कमांडर जनरल जी मुलाक़ात। पाकिस्तान ऐं तुर्किया विच में दिफ़ाई सहकार, इलाक़ाई सिक्योरिटी ऐं पेशवाराननि मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि। ISPR मूजिबि GHQ आमद ते तुर्क कमांडर खे गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। जनरल जी एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सिद्धू सां बि मुलाक़ात। क़ौमी असैम्बलीअ में PP तरफ़ां पाणी जी गैर मुनसिफ़ाणी विर्छ ख़िलाफ़ सख़्तु एहतिजाज। कमेटी क़ाइमु करण जो मुतालिबो। वफ़ाक़ी सरकार इरसा जूं वज़ाहतूं रद्द। शाज़ियाता मरीज़ जो चवणु आहे त इरसा पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ न करे रही आहे। पाणी जी खोड़ सबबि सिंध सूखड़े जो शिकार आहे। फ़सुल तबाह थी रहिया आहिनि। पाणी जी विर्छ 1991 ईस्वी जे मुआहिदे तहत न थी रही आहे। नवीद कमर जो चवणु आहे त जेकॾहिं पोखी वक़्तु आबादगारनि खे पाणी न मिलियो त जवाबु केरु ॾींदो। सिंध में ज़रई शोबे खे ख़तरनि ते ॻणती आहे। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मोइन भट्टू जो चवणु आहे त इरसा जे अंगनि अखरनि मूजिबि सिंध पंहिंजे हिसे खां वधीक ऐं बलूचिस्तान पंहिंजे हिसे जो पाणी इस्तेमालु करे चुको आहे। सिंध खे 1,40,000 क्यूसेक पाणी फ़राहम कयो पियो वञे। पंजाब खे 70% घटि ऐं सिंध खे 10% वधीक पाणी मिलियो आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे ख़त। पाणी जी घटि फ़राहमी ते सख़्तु एहतिजाज। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त सिंध पाणी जी सख़्तु खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। पाणी जी मुनसिफ़ाणी विर्छ सां वसी मुआशी नुक़साननि खां बची सघिजे थो। पाणी जी मजमूई दस्तियाबी वधण सां बावजूदि केनालनि खे घटि पाणी मिली रहियो आहे। तकरारी CG ऐं TP लिंक केनाल मां पाणी जी खणत में 16% इज़ाफ़ो थियो आहे। इरसा खे 1991 ईस्वी वारे ठाह तहत सिंध खे पाणी जी फ़राहमी जो पाबंद बणायो वञे।
आपाशी वारे सूबाई वज़ीर जाम खान शोरे चयो आहे त सिंध खे पाणी जी सख़्त ज़रूरत आहे। डेमन भरण जी कहिड़ी ज़रूरत आहे? सिंध खे 1991 ईस्वी जो पाणी छा तहत हिसे जो पाणी न मिली रहियो आहे। सिंध में 41% पाणी जी खोट आहे। पंजाब रुगो 10% खोट खे मुंहुं ॾेई रहियो आहे। पीपी सिंध जे माण्हुनि जो केस आख़िरी हद ताईं विढ़ंदी। पीपी कंहिं बि सूबे सां ज़ियादती बर्दाश्त न कंदी। सिंध जे सियासी समाजी इंसानियामंद धुरियुनि कराची खे वफ़ाक़ हवाले करण NFC मां कटौती ऐं 18 तरमीम खे रोल बैक करण जे ॻाल्हियुनि खे रद्द करे छॾियो। 18 तरमीम जो मक़सदु आईन ऐं जमहूरियत जी बहाली आहे। कराची खे वफ़ाक़ करण जूं ॻाल्हियूं कंदड़नि खे पहिरियों इस्लामाबाद खे ठीकु करणु घुरिजे। निसार खोड़ो 18 तरमीम सां हथचुरान ख़तरनाक साबित थींदी। सूबाई ख़ुदि मुख़्तियारी ख़िलाफ़ साज़िश बर्दाश्त न कई वेंदी। रज़ा रब्बानी टैक्स गाड़ियुनि जो माहौल ठाहिण लाइ नफ़रत जो माहौल ठाहियो वियो आहे। नूरुल हुदा शाह वफ़ा खे सूबनि बाबति न पर सूबनि खे वफ़ाक़ी सरकार बाबति फ़ैसिला करणु घुरिजनि। ज़मीर घुमरो पीपल्स पार्टी तरफ़ां गिलगित बल्तिस्तान में हुकूमत ठाहिण बाबति अॼु पार्लियामानी पार्टी जो इजलास तलब। पीपी ऐं मुस्लिम लीग नून जे वफ़दनि जी गिलगित बल्तिस्तान में मुलाक़ात। हुकूमत ठाहिण बाबति इम्कानी फार्मूले सियासी सहकार ऐं ॿियनि मामलनि ते ॻाल्हियूं। ॿिन्ही धुरियुनि जे वफ़दनि तरफ़ां तजवीज़ूं मरकज़ी क़यादत साम्हूं रखण जो फ़ैसिलो। नदीम अफ़ज़ल चंद जो चवणु आहे त गिलगित बल्तिस्तान जी चूंड नतीजनि खे मैनेज करण जी कोशिशि कई पई वञे। कुझु वफ़ाक़ी वज़ीर 15 जून ताईं नंबर तब्दील थियण जूं दावाऊं करे रहिया आहिनि। अॼु पार्लियामानी पार्टी जे इजलास में मुस्तक़बिल जी हिकमत अमली बाबति ग़ौर वीचार कयो वेंदो। पीर ॻोठ भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में चङो मुड़ुसु क़तल। ॻोठ सूमर मलाह में पीर सन ग़ुलाम नबी मलाह खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। गुडू में हथियारबंदनि हथां नौजवान बेदर्दी सां क़तल। हथियारबंदनि रहमत अली मज़ारी खे गोलियूं हणी क़तल करे छॾियो। ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़तम थी वियूं। फुटबॉल वर्ल्ड कप अॼु खां शुरू। इफ़्तिताही मैच में मेज़बान मैक्सिको ऐं ॾखण अफ्रीका विच में दंगल थी रहियो आहे। शानदार इफ़्तिताही तक़रीब में फ़नकारनि पारां फ़न जो मुज़ाहिरो।